नाज़रीन तानसी रहे हो पारस न्यूज़ में रिपोर्ट पेश कर रहे हो है अली जान गोलाची मां। सिंध तरक्की पसंद गोलाची तरफा गोलाची तहलके में इंसान दुश्मन मंशात ऐं ॿियनि नासूस समाजी बुराइन खिलाफ मरहलेवार एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। अहिड़ो इजलास कड़ियोगवर में STP हाउस ते तहलके गोलाची जे सदर अबू बकर कच्छी जी अॻुवानी में थी गुज़रियो, जंहिंमें नज़र मरी शाहिद अंसारी, मुस्तफ़ा कुंबर, हारून शेख, रतनूमल मावजी कोडी बिन शिरकत कई, जंहिंमें अॻुवान सिटी प्रेस क्लब जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मंशात ऐं ॿियनि समाजी बुराइनि सबबि अमन अमान ख़राब थी रहियो आहे। मंशात आम वखर या बुकरो थी रही आहे। STP जे प्लेटफॉर्म तां पूरे तहलके अंदरि एहतजाजी तहरीकुनि जो आगाज़ करण जो आज़म कयो वियो आहे। अॻुवान वधीक ॻाल्हाईंदे चयो आहे त जेसीं ताईं मंशात ते ज़ाब्तो न ईंदो, असांजो जदोजहद जारी रहंदी।